ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा जी विच में निराकार रूप में बाबा खे यादि करूं। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवंदा मीठे मीठे ॿार। बाबा चवंदा कि तव्हांखे हाणे हिन सृष्टि के पाठ वॼाईंदे हुए असांखे अगरि विघ्न परेशानियुनि खे वॾी ॻाल्हि खे नंढो करणो आहे त नंढो करण लाइ हमेशह यादि रखो मुंहिंजो बाबा। दिल सां चओ मुंहिंजो बाबा। त जॾहिं असां कहिड़ी बि ॻाल्हि में अगरि असां सिधा बाबा खे यादि कंदासीं, बाबा अर्थात सम्झ सां, मुंहिंजो बाबा अर्थात मुंहिंजी आत्मा जो पी परम पिता परमात्मा। असां चऊं दिल सां चऊं मुंहिंजो बाबा त छा थींदो? बाबा असांखे मदद करणु अची वेंदो। छोकी अञा ताईं असां भॻवान खे राम कृष्ण ग्रंथ शास्त्र मालायूं पेड़ पौधा सूर्य चांद जे रूप में यादि कयोसीं न, लेकिन हाणे परमात्मा अची करे चए थो मूंखे निराकार रूप में यादि करो, सम्झ सां यादि करो कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परम पिता परमात्मा आहे। त दिल सां चईंदा न मुंहिंजो बाबा, त बाबा असांजी मदद करणु अची वेंदो आहे। न त बाबा चए थो ऐं पोइ असांजे ॿुधी में बि सम्झ ॾेई छॾंदो आहे कि असांखे हिन ॻाल्हि में छा करणो खपे। त बाबा चवंदा हिन असांजे जीवन में ॾाढो सहज सां अॻियां वधंदा आहियूं। भई माण्हू अॼु ॾिसो हिकु ॻाल्हि थिए थी त केॾो भटके थो न, हीअं करो हिन खां राय वठंदा हुन खां राय वठंदा। ऐं अॼुकल्ह त बीमारी थिए थी त केॾा डॉक्टर आहिनि, केॾी गोरियूं आहिनि, माण्हू मुंहिंजी थो पए छा करूं, कंहिंजी दवाई करूं कंहिंजी न करूं, केरु चए त इहे खा, कोई चए त इहे न खा। त कोई बि ॻाल्हि थिए थी, परिस्थिती अचे थी त माण्हू मुंहिंजी थो पए हाणे छा करे। 10 ॼणा 10 ॻाल्हियूं त बाबा चवंदा, लेकिन असां जीअं दिल सां चईंदा न मुंहिंजो बाबा, त असांखे परमात्मा सही राह ॾेखारींदो। भॻवान असांखे सही राह ॾेखारण जे लाइ मथे वेठो आहे। लेकिन अगरि असां 10 ॼणनि जी ॻाल्हि में फसी वेंदासीं त उहो असांखे छा थो चइणु चाहे असां सम्झी न सघंदा आहियूं। असां सही राह जे वटे माण्हुनि जी राह में हली वेंदा आहियूं, टेढ़ी मेढ़ी राह में हली वेंदा आहियूं, पोइ नुक़सानु थींदो आहे त चईंदा आहियूं कि हा मूंखे ईअं लॻे पियो हीअं करूं हीअं न करूं, त मूंखे लॻे त पियो हीअं कंदासीं त हीअं थींदो। त हीअं करे न हर समय न असांखे शांती धैर्यता सां कमु वठो। भले ॿार ज़िद बि करे थो न, तव्हां शांत। अगरि असां शांत रहंदासीं, धैर्य कंदासीं न, त उहो ॿार खे असां कीअं ज़िदी ॿार खे, कहिड़े बि स्वभाव संस्कार वारो ॿार हुजे, कहिड़े बि स्वभाव संस्कार वारो माण्हू हुजे, कड़े बुरे स्वभाव संस्कार वॾे खां वॾी परिस्थिति में बि अगरि असां शांती सां धैर्यता सां परमात्मा खे यादि करे हर कर्म कंदासीं न, त उहो असांखे सही राह ज़रूर ॾेखारींदो आहे। कड़े ते कड़े स्वभाव संस्कार वारे ॿार खे बि सुधारण जे लाइ सही राह अवश्य ॾेखारींदो आहे। असांखे हुन समय असांखे हुन परिस्थिति में हुन सिचुएशन में छा करणो आहे, कीअं करणो आहे, कंहिंखां मदद वठणी आहे। भई ॾिसो दुनिया में एॾा सारा माण्हू आहिनि, लेकिन असां कंहिंखां मदद वठूं, सम्झो असांखे मदद बि वठणी आहे
ऐं कहिड़े समय ते सही समय ते सही व्यक्ति वटि तव्हां पहुची वेंदव। परमात्मा खे यादि करण सां, हुनखे मन जी ॻाल्हि ॿुधाइण सां, बाबा हिन समय हीअं करिणो आहे, लेकिन हीअं समय हीअ ॻाल्हि हीअं आहे त कीअं करो, मन ई मन हुनखे ॿुधाए छॾियो। पर ॾिसो तव्हांखे कहिड़ी मदद थो करे, लेकिन असांखे विश्वास रखणो आहे, धैर्य रखणो आहे, शांती रखणी आहे। सम्झो तव्हांजे घर में घणा बि माण्हू कहिड़ा बि स्वभाव संस्कार वारा हुजनि, त बाबा इहो तव्हांजो ॿार रोज़ रोज़ ई कंदो आहे, घर में शांती थींदी आहे, ॾाढी परेशानी थींदी आहे, ॾाढो परेशान थी वेंदा आहिनि, त तव्हां ॿुधायो छा करो? तव्हां चई त ॾिसो, रोज़ रात जो परमात्मा खे असांखे हर ॻाल्हि ॿुधाए करे पंहिंजो घर न सम्झंदव न त अवश्य ॿुधाईंदो। अॼु माण्हू मुंहिंजो घर, मुंहिंजो परिवार, मुंहिंजी परिस्थिति, मुंहिंजी ॻाल्हियूं चए थो त भॻवान खे जे मथां छॾे ई नथो। तव्हां हिकु बार रोज़ रात जो सुबुह जो उथंदे भगवान खे, बाबा ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि करे चओ, बाबा ये तव्हांजो ॿार रोज़ रोज़ क्रोध थो करे, घर में ॾाढी अशांती थी वेंदी आहे, मूंखे त ॾाढो डपु लॻंदो आहे। कई कई माण्हुनि खे क्रोध अहिड़ो हूंदो आहे न, साम्हूं वारे खे मारदा आहिनि, पोइ हुननि खे सम्झ ई न ईंदो आहे, पोइ क्रोध जॾहिं शांत थींदो आहे। मारनि त अॼुकल्ह त ॾिसो शरीर बि कहिड़ा आहिनि, रोगी बीमारी ॿियो, हुन खां पोइ अगरि कोई मारे ॿारनि खे त ॿियो ई कमज़ोर, ऐं काथे उल्टो सुल्टो लॻी वञे क्रोध में त माण्हुनि खे रपी सम्झ में ई न ईंदो आहे। लेकिन असां अगरि बाबा खे चऊं न, बाबा तव्हांजो ई ॿारु ॾाढो क्रोध कंदो आहे, ॾाढो घर में अशांती कंदो आहे, असांखे त डपु थो ईंदो आहे काथे कुझु कंहिंखे मारे न थी। त हीअं अगरि असां बाबा खे ॿुधाईंदासीं न त बाबा ॾिसो हुन ॿार खे बुद्धि में टच कंदो कि ॿार हिन ॻाल्हि में हीअं करो, हिननि सां हीअं हलो, युक्ति सां हलो, कीअं हलो उहो बि असांखे ॿुधाए छॾंदो। त बाबा छॾे असांजी आत्मा जो पीउ आहे न, अगरि असां सम्झ सां चईंदासीं हुनखे मन जी ॻाल्हियूं बि माण्हू पंहिंजे माउ पीउ संबंधियुनि खे ॿुधाए थो, कीअं ॻाल्हि हीअं फोननि ते कलाक कलाक वेही करे ॿुधाईंदो, लेकिन पंहिंजे असली पीउ खे न ॿुधाईंदा आहिनि। उन्हनि ते रिश्ते लाइ भॻवान ॿुधे थी त ॿुधे थो, छोकी कई माण्हू चवंदा आहिनि कि भॻवान त आहे ई न, भॻवान त नाम रूप खां न्यारो त आहे ई। बाबा चए थो कि हीअं त थींदो न आहे, कि माता हिन सृष्टि ते तव्हां आत्माउनि सां गॾु आहियो न। त बाबा चवनि था कि हाणे मां त वेठो आहियां तव्हां सां गॾु, मां मथे आहियां, लेकिन मथे बि वेठो वेठो ॾिसां त त बाबा चए थो वॾी खां वॾी ॻाल्हि खे बि नंढो ठाहिणो हुजे, वॾी खां वॾी ॻाल्हि खे बि नंढो, पहाड़ जहिड़ी ॻाल्हि खे हल्को रुई समान ठाहिण जे लाइ असांखे दिल सां चइणो आहे, मुंहिंजा बाबा असांजी मदद करो, ॿुधायो हिन ॻाल्हि में असां छा करूं। ॿियो बाबा चवनि था कि हाणे असांखे पंहिंजे मथां पूरो पूरो ध्यानु ॾियणो, आत्माउनि खे ख़ुदि जे मथां पूरो पूरो ध्यानु ॾियणो। हिन समय माण्हू चईंदो पंहिंजो ध्यानु ॾे, त माण्हू सोचदा हा भई असां खे चवनि था ध्यानु ॾियो, त माण्हू छा सोचदो ठीकु था खाओ पीओ, हीअं सोचदो न भई ख़ुदि जो ध्यानु रखो, त माण्हू सोचदो असां खाइण पीअण जे लाइ थो थिए। लेकिन भॻवान चईंदो आहे ॿार पंहिंजो ध्यानु रखो, त भॻवान के हिसाब सां चए थो पंहिंजो ध्यानु रखो, पंहिंजे मन जी संकल्प बोल कर्म
भगवान चईंदो ध्यान रखो कोई असांखा पाप कर्म नथी। जो परमात्मा पी चईंदो ॿार ध्यान रखो जीवन में तव्हांखा कोई पाप कर्म नथी। और देहधारी माण्हू छा चईंदो ध्यान ॾियो खाओ पीओ सीवी सुम्हो पंहिंजे तबियत जो ध्यान ॾियो। भाई वो देहधारी आहिनि त वो शरीर जे लाइ चईंदा, लेकिन परमात्मा चईंदो था पंहिंजी आत्मा जो ध्यान रखो त शरीर ऑटोमेटिकली ठीक थींदो। वो भी चईंदो आहे भाई खाइण पीअण जो ध्यान रखो करो, लेकिन बाबा चईंदो आहे कि पंहिंजी आत्मा जो ध्यान रखंदो अर्थात असांजे सोच बोल कर्म सुठा थींदा त असांजे जीवन में सुख शांति थी। अगर असांजा कर्म सुठा न हूंदा, असांजी सोच सुठा न हूंदा, असांजे बोल सुठा न हूंदा त पोइ असांखे नुक़सान थी वेंदो। त पोइ भले ई तव्हां खाओ पीओ सभु कुछ करो, लेकिन अंदर हूंदे हुए भी जीवन में सुख शांति न थींदी आहे। हिते परमात्मा असांखे पंहिंजे कर्मनि ते ध्यानु ॾियणु सेखारींदो। कर्मनि खां पहिरियों बि पंहिंजी सोच ते ध्यानु, कर्मनि खां पहिरियों बि पंहिंजी सोच ते असांखे ॾाढो ॾाढो ध्यानु ॾियणो खपे। हर घंटे असांखे पंहिंजी संकल्पनि खे चेक करणु खपे, तॾहिं असांजे जीवन में सुख शांति ईंदी, तॾहिं असांजो शरीर बि तंदुरुस्त रहंदो। हिते बाबा सॼे अञा द्वापर खां वठी करे न असां पंहिंजे शरीर ते ई ध्यानु ॾिनो। असां पंहिंजे देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव ते ई ध्यानु ॾिनो, लेकिन माण्हू पंहिंजे कर्मनि ते ध्यानु नथो ॾे, पंहिंजी सोच बोल कर्मनि ते नथो ध्यानु ॾे, जंहिंजे फलस्वरूप माण्हुनि जे जीवन में सुख शांति खुशी न आहे। त भगवान हाणे असांखे चए थो भई तव्हां चईंदा आहियो पाप कर्म पुण्य कर्म, पापात्मा पुण्य आत्मा चईंदा आहिनि न, त मतलब असां कर्म असांजे कर्म ई पाप ऐं पुण्य थींदा आहिनि। असांजी आत्मा पापात्मा पुण्य आत्मा थींदी आहे। कॾहिं अचे पाप शरीर पुण्य शरीर, तो मतलब असां अगर गौर ॾियूं कि मतलब जो असां कर्म करूं था उहे ई पाप ऐं पुण्य ठहंदा। कर्म असां करूं शरीर द्वारा, माण्हू जो शरीर कर्म करे थो न, त पाप कर्म पुण्य कर्म मतलब शरीर ई पापी आहे, शरीर ई मेरो थी वियो आहे त वञी करे गंगा स्नान कंदा। लेकिन अगर असां ध्यान ॾियूं कि असां चईंदा आहियूं पाप आत्मा पुण्य आत्मा, मतलब जो असां पाप कर्म करूं था उन सां असांजी आत्मा पापी थी। तो शरीर खे स्नान कराइण सां छा फ़ाइदो? जो गंगा स्नान आदि कराईंदा आहिनि या माण्हू स्नान जो ॾाढो महत्व आहे न दुनिया में, जेको स्नान करे आहिनि, लेकिन स्नान भी के कराइणो आहे? परमात्मा चए थो मां जॾहिं हिन सृष्टि ते ईंदो आहियां त तव्हां सभिनि खे अची करे ज्ञान जो स्नान कराईंदो। भगवान हिन सृष्टि ते अची करे असांजी आत्मा खे स्नान कराईंदो। हेॾा समय खां त असां देह खे स्नान कयो न, रोज माण्हू पंहिंजी देह खे स्नान थो कराए, कॾहिं तव्हां पंहिंजी आत्मा खे स्नान करायो अथव? छो जे असांखे पतो ई न आहे कि असां आत्मा आहियूं, असांजी आत्मा किथे रहंदी आहे, हुनजो रूप छा आहे, नाम छा आहे, किथे रहंदी आहे, कीअं शरीर में प्रवेश कंदी आहे, कीअं शरीर मां निकिरी वेंदी आहे, किथां ईंदी आहे, हुनजो पीउ केरु आहे, हुनखे स्नान कीअं कराइबो इहो ई पतो अथव? त इहे जो स्नान जो महत्व आहे न, भई आए दिन त्योहारनि ते कोई त्योहार हूंदा आहिनि कि जाते स्नान जो महत्व हूंदो। त बाबा चए थो ये स्नान अर्थात आत्मा जो स्नान, आत्मा खे स्नान कराइणो रोज। जीअं तव्हां पंहिंजे शरीर खे स्नान कराईंदा आहियो न, कई माण्हू जेका
अच्छा, अगर तव्हां 3 टाइम पंहिंजे शरीर खे भोजन ॾियो था त तव्हांखे 2 टाइम फ्रेश थी करे सनानु करणो ई खपे। हीअ शुद्धता बि ईंदी आहे। मतलब शरीर में अगर असांखे ॿारनि खे बि शुरू खां ई सिखाइण ये आदत जेकी ये सुठी आदतियूं आहिनि। अॼु माण्हू हिन ते नथो ध्यानु ॾे, भई उथणी वेहणी खाइणी पीअणी, भई माण्हू खाए थो शरीर में अगर वो ॿार त खाईंदो ई सही, त ॿारनि खे बि फ्रूट आदि पाणी आदि बि असांखे टाइम ते ॾेई करे उन्हनि खे 2 टाइम फ्रेश थियण, अंदर जी बि साफ़ सफ़ाई करायो और कोशिश करे 2 बार सनानु कराईंदे न शरीर खे। अगर फ्रेश थियूं था त वो तंदुरुस्ती बि रहंदी आहे। भई नंढो सनानु ई करे छॾो भले इहो न, उहे न असांखे पंहिंजी आत्मा खे बि सनानु कराइणो खपे 2 बार। आत्मा जो स्नान कीअं थींदो? हाणे आत्मा त नज़र अचे ई नथी, तव्हां पंहिंजी आत्मा ॾिठी आहे कॾहिं? लेकिन असांजे शरीर में आत्मा आहे तॾहिं त शरीर हले थो। अॼु तव्हांजी मां जी गर्भ में पिंड ठहींदो, हुनमें आत्मा न अचे त चुरपुर कीअं करे? आत्मा थोड़ी मां जे गर्भ में पैदा थींदी आहे, आत्मा त हुनमें प्रवेश कंदी आहे न। हाणे गर्भ में कीअं प्रवेश कंदी आहे त के ॾिठो ई न आहे, काथां आई आत्मा उहो बि न ॾिठो। उहा जेका जे आत्मा जो असां सां हिसाब किताब हूंदो न, उहा मां जे गर्भ में ईंदी। मतलब मां सां पीउ सां ॾाॾी सां ॾाॾे सां भाउ, जेका बि हुनजा भाउ भेण संबंधी आदि हूंदा आहिनि दैविक, त जे दुनिया में जो आत्मा हूंदी हुनजो अगर हुन सां लहिणो ॾियणो हूंदो त उहा आत्मा ॿार जे गर्भ में पिंड में प्रवेश करे सघंदी। त माण्हू आत्मा कीअं आई कीअं वञे थी ॾिसे त नथो, लेकिन आत्मा आहे तॾहिं त माण्हू चईंदा इहे जीवित आहे, न त मरी वियो। जीअं त पंहिंजे शरीर ते एतिरो सनानु खाराइण पीअण कपिड़ा आदि करो त बाबा चए थो रोज़ पंहिंजी आत्मा खे बि सनानु कराइण। हाणे असांजी आत्मा जो रूप छा आहे? निराकार ज्योतिर्बिंदी आहे। तॾहिं त प्रकृति जे विच में बिंदी छो लॻाइणी? छोकी असांजी आत्मा हिते निवास कंदी आहे। बिंदी मुआफ़िक आत्मा ॾाढी सूक्ष्म आहे, जो हिन अखियुनि खां बि नज़र न ईंदी आहे। त ॾिसो साइंस वारा न जो हवा में जो नंढा नंढा कीटाणु हूंदा आहिनि न, उन्हनि खे हिकु मशीन सां ॾिसी सघंदा आहिनि, लेकिन असांजी आत्मा खे साइंस वारा बि न ॾिसी सघंदा आहिनि। त आत्मा ॾाढी सूक्ष्म आहे, लेकिन उहा असांजे शरीर में आहे। काफ़ी हिते भ्रुकुटी जे विच में जाते तिलक लॻाईंदा आहिनि हिते असांजी आत्मा निवास कंदी आहे। थींदी न भ्रुकुटी जे विच में चमकंदो आहे अजब सितारो, त असांजी भ्रुकुटी जे विच में आत्मा वेठी आहे। हाणे जो चीज ॾेखारण में नथी ॾे लेकिन आहे, त हुनखे सनानु कराइण लाइ हुनजो पीउ बि अहिड़ो ई हूंदो। हुनजो पीउ कहिड़ा? परम पिता परमात्मा। त जीअं जीअं असां ख़ुदि खे आत्मा सम्झो, भई मुंहिंजी आत्मा हिते वेठी आहे भ्रुकुटी जे विच में, ऐं असांखे परम पिता परमात्मा खे बि निराकार रूप में यादि कंदासीं न, त इहे यादि सां ई असांजी आत्मा जो स्नानु थी वेंदो। बाबा चए थो जेतिरो तव्हां मूंखे निराकार रूप में यादि कंदा न, ओतिरो तव्हांजी आत्मा साफ़ थींदी। सिर्फ़ु यादि करणु। जीअं माण्हू यादि करे थो न, तव्हां अंब खे यादि कंदा आहियो न, सम्झो अंब जी यादि आई त अंब जो टेस्ट सभु यादि अची वेंदो आहे। भई अंब केॾो सुठो हूंदो आहे, ईअं हूंदो आहे, कलर आदि शेप आदि टेस्ट आदि सभु बुद्धि में अची वेंदो न, बुद्धि में ईंदो न। त हूअं ई असांखे बि ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करणो आहे। त असांजी बुद्धि में निराकार परमात्मा जी यादि जॾहिं ईंदी मन ऐं बुद्धि में कि हा भई मुंहिंजो उहो पीउ आहे, परम धाम में रहण वारो आहे, मां हुनजो ॿार हिन सृष्टि ते हिन शरीर में भ्रुकुटी जे विच में पाठ थो वॼायां,
त ये यादि साईं असांजी आत्मा जो स्नान, असांजी आत्मा न सतयुग खां 84 शरीर वठी वठी करे हाणे कारी थी वई। मतलब उन हर जन्म जॾहिं मथां खां हेठि आई त हिकु शरीर वरितई, वरी 2 3 ईअं उन 84 अलॻि अलॻि शरीर वरितई, लेकिन किन जन्म में उन आत्मा खे कंहिं स्नान ई न करायो। त 5000 साल खां आत्मा हिन सृष्टि जे अलॻि अलॻि शरीर वठी करे पाठ थी वञे, और जेका कर्म करे थी न पोइ उनजो लेप बि उनजे मथां थो चढ़े। सम्झो आत्मा कूड़ ॻाल्हाए हिन मुख सां, हुनजो लेप आत्मा जे मथां चढ़ियो कि हिन फलाने समय फलाने सां फलानी ॻाल्हि जे लाइ कूड़ ॻाल्हाए। त ईअं सत्य त्रेता में त असां बुरा कर्म न कयासीं, छो दुनिया ई सुठी हुई, लेकिन द्वापर कलयुग खां असां बुरा कर्म करे करे हाणे असांजी आत्मा कारी थी वई आहे। त हाणे आत्मा खे सनानु केरु कराए? असांजी जेकी आत्मा छो थो चए अॼुकल्ह की हाणे सम्झ खत्म थी वई आहे, समय शक्ति न आहे, चईंदा आहिनि मुझ निर्गुण वारे में कोई गुण न आहे, तव्हां असांखे तरस करो, ईअं माण्हू छो था चवनि? अॼु हर कोई चए थो असांजी शक्ति न आहे, जीवन में मज़ो न आहे, खुशी न आहे, शांती न आहे, सभु कुछ हूंदे हुए भी आत्मा सुखी न आहे। छो न आहे? छोकी आत्मा सारी हुई। छोकी ॾिसो असां वटि अगरि कोई चीज हुजे लेकिन ॾाढी नीरी हुजे, ॾाढो ई कचिरो हुजे हुनजे मथां, त असां जीअं सम्झो कोई कांच जी चीज, हाणे हुनजे अंदरि असां ॾाढो सारो सामान त आहे, लेकिन असां हुन कांच जे ज़रिए अंदरि ॾिसी नथा सघूं, छोकी कांच जे मथां छा आहे? ॾाढो सारो कचिरो। असांजी आत्मा में गुण शक्तियूं ज्ञान त आहे, लेकिन उहा हिन विकार बुराइनि जे वश थी करे जो असां कर्म कया आहिनि न, हुन कर्म जे मैल जे कारण उहो ढकजी पियो आहे। पाण चईंदा न पहिरियों मूं में सहन शक्ति हुई, हाणे न आहे। हाणे छो न आहे? छोकी मुंहिंजे अंदरि जो सहन शक्ति हुई उहो मां ॿियनि खे उल्टा सुल्टा जवाब ॾेई करे, ॿियनि जे लाइ बुरो करे करे, माण्हू चईंदा न अरे असां ईअं सहन कंदासीं त माण्हू असांखे कचो ई खाई छॾंदा, तंहिंखां सुठो था ॻाल्हाए चए सुठो हिनजो बि बुरो करे। त असां जेका पाप कर्म करूं था न उन सां असांजी सहन शक्ति ढकजी वई आहे। सही असां में शांत रहण जो, खुश रहण जो, शक्तिशाली सभु गुण अंदर आहिनि, लेकिन छा थी आहिनि? पाप कर्मनि सां ढकजी वई। पापनि जो बोझ ॾाढो आहे। उहो कीअं उतरंदो? भॻवान खे यादि करे, भॻवान जो जेको यथार्थ नाम रूप आहे न कि भॻवान निराकार आहे, परम धाम में रहण वारो, मुंहिंजी आत्मा जो पीउ आहे, उहो मां आत्मा भी निराकार, वो भी निराकार, जॾहिं असां निराकार रूप में भगवान खे यादि कंदा न त हुनजी शक्ति सां असांजी आत्मा जी महर निकिरंदी वेंदी आहे ऐं असांजी आत्मा साफ़ थींदी वेंदी आहे। सब गुण, सब शक्तियूं, सब ज्ञान जीवन में सब प्रकार की समझ वापस ईंदी वेंदी। त बाबा चए थो ईअं अगरि तव्हां हर कर्म करे ऐं हिन ई समय, हिन ई संगम युग ते असां पंहिंजी आत्मा खे सनानु कराए सघंदा आहियूं। हिन संगम युग ते ई जॾहिं परमात्मा असांजो पीउ हिन सृष्टि ते ईंदो आहे त विश्व जी सभी आत्माउनि खे सनानु कराईंदो। त ॾिसो कोई ॿार ॾाढो मेरो हुजे, ॾाढे समय खां सनानु न कयो हुजे त मेरो थी वेंदो न, पोइ हुनखे रगड़णो पवंदो, पोइ चिलाईंदो आहे। कई ॿार त सम्झी वेंदा आहिनि हा ॾाढी मेहर आहे त लॻाइणी त पवंदी सही हुई,
लेकिन कई बार चिल्लाइने न न न, जो लगे तो लगे तो लगे तो भगवान भी इन समय सृष्टि जे सभी आत्माओं के चए थो कि खुद की आत्मा समझो, मुझे याद करो। जे जे असां भगवान के याद कंदासीं असांजी मैल निकिरंदी वेंदी। पोइ जीअं वैद जी बीमारी कंदा आहियूं त पहिरियों उथल ठाहींदी आहे न, उहे जॾहिं असां परमात्मा खे यादि कंदा आहियूं त असांजी सभु विकार बुरायूं सभु पहिरियों उथल ठाहींदियूं। पोइ धीरे धीरे मैल निकिरंदी निकिरंदी असांजी आत्मा गोरी थी वेंदी, चमकदो सितारो थी वेंदो। और कोई बार बाबा की याद भी कंदा आहिनि, लेकिन पोइ जेकी मैल निकिरंदी आहे त थोरो सूर बि थींदो आहे, सभु कोई ॻाल्हियूं ईंदियूं, कुझु अहिड़ो थींदो। लेकिन अगरि असां सम्झी वठूं कि न न मूंसां गॾु बाबा आहे, बाबा मुंहिंजी मैल कढे थो, कोई ॻाल्हि कोन्हे, कोई ॻाल्हि परिस्थिति अची वई, कोई ॻाल्हि थी वई त, लेकिन अगरि भॻवान जे मथां विश्वास हूंदो आहे त उहो ॻाल्हि खां बि पार थी वेंदो। हिन करे हाणे असांखे जी रोज हर घड़ी थी सघे न त सुबुह शाम या हर घंटे का जरूर खुद की आत्मा समझी करे परमात्मा के याद करो। चइजे न हिकु घड़ी अधु घड़ी, लेकिन याद करण सां असांजी आत्मा स्नान कंदी, असांजी आत्मा जो स्नान थी वेंदो त असांजी आत्मा में जेका भी पिछले जन्मनि जा पाप कर्मनि जो मैलोपन आहे उहो निकिरंदो वेंदो। अच्छा मीठे मीठे सिकरी जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे पहाड़ जहिड़ी ॻाल्हि खे बि हिकु बाबा शब्द जी स्मृति द्वारा रुई ठाहिण वारा सहज योगी। बाबा चए थो सहज योगी ठहण लाइ मतिलबु सहज ई असां भॻवान खे कीअं यादि करे सघंदा आहियूं। अगरि तव्हांखे भॻवान खे सहज यादि करणो त हुन सां पंहिंजो संबंध जोड़ो कि मां आत्मा आहियां, उहो मुंहिंजी आत्मा जो बि परमात्मा आहे। ऐं पोइ पंहिंजे पीउ खे माण्हू प्यार सां बाबा बि चईंदा आहिनि, पोइ हुनखे दिल सां भॻवान खे यादि करण लाइ दिल सां चओ मुंहिंजो बाबा। त इहे दिल सां चइण सां आहे न कोई बि पहाड़ जहिड़ी ॻाल्हि बि रुई जहिड़ी थी वेंदी। कॾहिं जॾहिं असां दिल सां मुंहिंजो बाबा चईंदासीं, सम्झ सां कि मां आत्मा आहियां, उहो मुंहिंजो बाबा आहे, त दिल सां बाबा चइण सां पहाड़ जहिड़ी ॻाल्हि बि रुई असां हल्की थी वेंदी। पोइ भॻवान बाबा बि असांखे बुद्धि में टच कंदो आहे, ॿार हिन ॻाल्हि में हीअं कर त सहज जीवन थी वेंदो न। स्लोगन आहे प्यार जे सागर में लवलीन रहो त सदा बाप जे समीप भी रहंदासीं। जेतिरो जेतिरो असां बाबा के पहचानदासीं कि वो मुंहिंजी आत्मा जो पीउ आहे, हुन सां संबंध जोड़दासीं त ओतिरो परमात्मा पीउ जे लाइ उहो प्यार बि ईंदो। और जेतिरो भॻवान सां प्यार हूंदो न असांखे बाबा सां, आत्मा जे पीउ बाबा परमात्मा सां, ओतिरो असां सदा हुनजे समीप बि रहंदासीं, हुन जहिड़ा समान बि रहंदासीं, हुन जहिड़ा संपन्न बि रहंदासीं। सर्व शक्तियों गुण ज्ञान में संपन्न भी रहंदासीं। त भॻवान जहिड़ो ठहण लाइ असांखे बाबा सां उहो अंदरां प्यार हुजणो खपे। जॾहिं उहो प्यार परमात्मा जे लाइ हूंदो, बाबा जे लाइ, असां सदा हुनजे समीप बि रहंदासीं, हुन जहिड़ा बि थींदा वेंदासीं, हुन जहिड़ा संपूर्ण बि थींदा वेंदासीं, संपन्न बि थींदा वेंदासीं। अच्छा ओम शांति। बाबा की याद करो।